सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ हैदराबाद में पानी के मनसूबे ते इजलास। हैदराबाद में वाटर ट्रीटमेंट प्लांट लाइ 22 एकड़ ज़मीन की मंजूरी। वॾे वज़ीर वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे ते बिना देर अमल दरामद की हिदायत करे छॾी। पानी के निज़ाम के बेहतर बनाने की फौरी ज़रूरत ते ज़ोर भरियो। वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे ते बर वक्त अमल दरामद यकीनी बढ़ायो वञे। वॾे वज़ीर जो हुक्म। वाटर ट्रीटमेंट प्लांट कासमाबाद में पानी की फराहमी बेहतर बनाने जो मनसूबो है। हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांट तामीर किया वेंदो। वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे से पानी की खोट ते कंट्रोल करने में मदद मिलंदी। आबपाशी वारे वज़ीर जाम खान शोरे की इजलास में ब्रीफिंग। वॾे वज़ीर जो चवण है तो असो मकसद समूरन शहरियन के पानी की सहूलत फराहम करना है। आवाम के सेहतमंद और साफ पानी की फराहमी करण अवलीन तरजीह है। हैदराबाद में पानी साफ करने जो सलाहियत में नुमाया इजाफो थींदो। घोटकी ज़िले से लाॻापियल मुख़्तलिफ़ बिरादरियन विच में हलंदड़ खूनी तकरार के निबेरे लाइ जिरगो अॼु ॿिए ॾींहुं बि सखर में जारी। सरदार अली गोवर ख़ान महर ऐं सरदार इब्राहिम ख़ान जतोई जी सरपंची हेठि जिरगे में जुड़ींदड़ धुरियन शर धूंदो सोलंगी कोश ऐं तड़प बिरादरियन जा बयान कलमबंद कया पिया वञनि। गुज़िरियल ॾींहुं शर भुट्टा सिलरा बिरादरियन जे मारिजी वियल जे ज़ख़्मियुनि जा तफ़सील तलब कया विया। बयान रिकॉर्ड कया विया। बिरादरियन जा सरदार ऐं चङा मुड़ुस बि वॾे अंग में शरीक। जुड़ींदड़ धुरियन खे कंहिं बि अणुंदड़ वाक़े खां बचण लाइ अलॻि अलॻि पंडालनि में विहारियो वियो। सिक्योरिटी वधाई वई। सर्किट हाउस जी चौधारी पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। खूनी तकरारनि में हिन वक़्त ताईं मजमूई तौर 108 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। 145 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। टंडो मस्ती भरिसां ॻोठ बिटो चांडियो में बेदर्दीअ सां क़तल कयल नारी खालदा उर्फ रुबीना चांडियो जो तॾो विछायो वियो। ॻोठ बिटो चांडियो में मक़तूल नाणे जी जनाज़े नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। अवामी राज पार्टी पारां क़बर के पको भी करायो वेंदो। मक़तूल नारीअ जा वारिस पहिरियों भेरो नाणीअ जी क़बर ते पहुता। नामियारे शाइर उस्ताद लालण चन्ना क़बर ते पहुची रुबीना के भेटा पेश कई। यमन के ओसियन बाबुल मंदब बंद करण की धमकी ॾेई छॾी। यमनी ओसी तंज़ीम अंसारुल्लाह के सीनियर उहदेदार हुसैन अल अज़ीज़ चयो जो चवण है तो असां बाबुल मंदब बंद कयो तो केर भी उनके खोले न सघंदो। ट्रंप ऐं उनजा साथी अमन की राह में रंडक न बणजनि। अमरीकी सदर ऐं उनजा साथी असांजे माण्हुनि जे हक़नि जो एहतराम कनि। अमरीका से ॻाल्हियुनि में कुछ अगभराई थी है पर अञा भी घणो फ़ासिलो है। ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़िर कालीबाफ जो बयान चयाई अमरीका पारां नाकाबंदी जो ऐलान एक बेवकूफ़ाणो ऐं जाइलाणो फ़ैसिलो है। ॿिया मुल्क सामुंडी लंघ हुरमुज़ से गुज़रनि ऐं ईरान न गुज़रे इहो नामुमकिन है। अमरीकी माइन स्वीपर पंहिंजी पोज़ीशन तां अॻिते न वधनि। ॿी सूरत में फायरिंग कंदासीं। ईरान जे हदनि में अमरीकी F-35 जंगी जहाज़ के निशानो बणाइण मामूली ॻाल्हि न आहे। जंग दौरान दुश्मन जा 170 का 180 ड्रोन निशानो बनाया विया। ईरान से ॻाल्हियुनि में अगभराई थी सके थी। असां पाकिस्तान में ईरान से वधीक ॻाल्हियुनि जा मुंतज़िर आहियूं। वाइट हाउस उहदेदार जी अमरीकी अख़बार के इंटरव्यू। इसराइली उहदेदार जो चवण है तो जंग बंदी ख़त्म थियण ते इसराइली अमरीका ईरान ते हमले लाइ तैयार है। ईरान में इम्कानी हदफ़नि की नई लिस्ट तैयार करे वरिती है। मिलिट्री इंटेलिजेंस ईरान की सूरत हाल ते नज़र रखी वेठी है। ईरान जा तवानाई ठिकाना भी इम्कानी हदफ़नि में शामिल आहिनि। अमरीका से ॿीहर ॻाल्हियुनि की तारीख़ उन वक्त ॾेई सघिजे थी जॾहिं ॿई मुल्क गॾियल फ्रेमवर्क ते मुतफ़िक़ नथा थियनि। ईरान के नायब परॾेही वज़ीर सईद ख़तीबज़ादे जो मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण है तो ॻाल्हियुनि में काफ़ी अगभराई थी हुई पर अमरीका हद खां वधीक मुतालबा रखी छॾिया ऐं इहा ॻाल्हि मुआहिदो न करण जो सबब बणी। अमरीका के सदर डोनाल्ड ट्रंप की सदारत हेठ ईरान ऐं सामुंडी लंघ हुरमुज़ की सूरत हाल ते आला सतही इजलास दौरान डोनाल्ड ट्रंप जो फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानी अख़्तियारनि सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी मीडिया मूजिब नायब सदर JD वेंस CIA डायरेक्टर ऐं ॿियनि अहम वज़ीरनि की सिचुएशन रूम में शिरकत। अमरीका ऐं ईरान विच में जंगबंदी जे 15 ॾींहं वारो मुद्दो ख़त्म थियण में रुगो 3 ॾींहं बचिया। अमरीकी अमलदारनि मूजिब जेकॾहिं ॻाल्हियुनि में अगभराई न थी तो ईंदड़ कुछ ॾींहं में ॿीहर जंग शुरू थी सघे थी। सदर ट्रंप के उम्मीद है तो हिन हफ़्ते ईरान से डील थी वेंदी पर नई तारीख़ अञा तय न आहे थी। ईरान ते मुड़ियल जंग ॿीहर शुरू कई वई तो उहा आलमी जंग में तब्दील थी वेंदी ऐं हिन महीने तैयार कयल मिसाइलनि सां जवाब ॾिनो वेंदो। ईरानी फ़ौज के ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रज़ा जो बयान। संदसि चवण है तो अमरीका कंहिं भी सूरत में ईरान के मिसाइल ठाहिण वारनि सलाहियतनि खे रोके नथो सघे। अमरीका आलमी समुंड में ईरानी ऑयल टैंकर्स ऐं वापारी जहाज़नि ते कब्ज़े की तैयारी करे रहियो आहे। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल की रिपोर्ट
रिपोर्ट में चयो वियो आहे त अमेरिका उन्हनि क़दमनि सां ईरान ते दबाव विझणु चाहे थो त जीअं होर्मुज़ लिंक खोले छॾे ऐं पंहिंजे एटमी प्रोग्राम ते अमेरिका खे रिआयत ॾिए। ईरान जे सामूंडी फ़ौज दुश्मननि खे नई ऐं दर्दनाक शिकस्त ॾियण जे लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। ईरानी हथियारबंद फ़ौज ख़ासि करे सामूंडी फ़ौज ख़िते में कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो करण जी भरपूर सलाहियत रखे थी। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई जो बयानु चवे थो ईरान पंहिंजे दिफ़ाई सलाहियत खे लाॻीतो मज़बूत बणाए रहियो आहे। दुश्मन जी कंहिं बि अगराईअ जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ तयारु आहे। इसराइली फ़ौज जी जंगबंदीअ जी भंजकड़ी ॾखण लेबनान जे केतिरनि इलाइक़नि खे निशानो बणायो वियो। लेबनानी अख़बारनि जो चवणु आहे त जंगबंदीअ सां पहिरियां इसराइली हमलनि में 40,000 घर या त मुकमल तबाह थी विया या नुक़सानु पहुतो आहे। लेबनान ते इसराइली हमले में UN मिशन जो फ्रांसीसी फ़ौजी बि मारिजी वियो। ॾखण लेबनान में चक्रीअ दौरान हिकु इसराइली फ़ौजी मारियो वियो ऐं 9 ज़ख़्मी थी पिया। इसराइली ज़ुल्म रुकिजी न सघिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गाज़ा में वधीक 7 फ़लस्तीनी शहीद ऐं 24 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। अरब मीडिया मूजिबि जंगबंदीअ खां पोइ भंजकड़ीअ दौरान 773 ॼणा शहीद ऐं 2171 ज़ख़्मी थी चुका आहिनि। तबाह थियल इमारतनि जे मलबे मां हिन वक़्त ताईं 761 लाश बरामद कया विया आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे ईरान जंग ॾांहुं धिकियो। ट्रंप हिकु अहिड़ी जंग में हलियो वियो आहे जंहिंमें अमरीकी अवाम खे का दिलचस्पी नाहे। ईरान जंग सबबि अमरीकी फ़ौजियुनि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। ईरान ख़िलाफ़ जंग जो फ़ैसिलो अमरीकी अवाम जी ख़्वाहिशनि जे ख़िलाफ़ आहे। अमरीका जी अॻूणी नायब सदर कमला हैरिस जो बयानु। हैदराबाद शहर में बिजलीअ जी बंदिश ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। हाली रोड जो रहवासियुनि जो 3 ॾींहंनि खां बिजली बंदि हुजण जे बंदिश ख़िलाफ़ नई पुल वारे रोड ते एहतजाज। मछरियल माण्हुनि जी टायरनि खे बाहि। रोड ॿिन्ही पासनि खां बंदि। ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त डिफॉल्टर ख़िलाफ़ भले ऑपरेशन कयो वञे पर जेके शहरी हर महीने बिल अदा कनि था उन्हनि जी बिजली बंदि करणु नाइंसाफ़ी आहे। बिना देरि बिजली बहाल करे परेशानियुनि खां बचायो वञे। कुबे सईद ख़ान भरिसां वैगन मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान फ़ौत, 1 ज़ख़्मी। हादसो रबी पुल थाणे हद में पेश आयो। हादसे में ज़हूर मक्सी हयाती विञाए वेठो। ज़ख़्मी सिकंदर अली मक्सी खे गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। ऐं लाड़काणे पुलिस पारां मुबैना मुक़ाबलनि में 2 लोहारियुनि खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि मारिजी वियल मुबैना लोहारियुनि वटां हथियार ऐं फुरकियल मोटरसाइकिल हथ। मारिजी वियल लोहारीअ जी सुञाणप कुर्बान संजराणी ऐं यासीन मयसर तौर थी। वाक़िए जी CCTV रिकॉर्डिंग पिणु हासिल कई वई आहे। मारिजी वियल मजबूई तौर ते 3 खां वधीक संगीन केसनि में नामज़द हुआ। दहशतगर्दी एक्ट, राज़धानी ऐं पुलिस मुक़ाबले जा केस शामिल आहिनि।